ब्रेकिंग न्यूज़ राज़ी नवां सां शेयर कयूं पिया। भिटशा में हिस्को जी ॾाढाइनि ऐं हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। शहरनि हेस्को ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। हेस्को 12 खां 14 कलाक अणएलानियल लोड शेडिंग करे रही आहे। एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त रमज़ान जे भलारे महीने में बि हेस्को लोड शेडिंग खां न पई मुड़े। भिटशा में हेस्को जे ॾाढाइनि ऐं हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया आहिनि। हेस्को 12 खां 14 कलाक अणएलानियल बिजली जी लोड शेडिंग करे रही आहे, जंहिं करे परेशानियुनि खे मुंहजण ते मजबूर आहियूं। शहरियुनि डॉक्टर अयाज़ चंद ऐं साजिद राजपूत जी अॻवानी में रैली कढी हेस्को ऑफिस अॻियां धरणो हयो। मुज़ाहिरीन जो इहो चवणु हुयो त हेस्को 12 खां 14 कलाक अणएलानियल बिजली जी लोड शेडिंग करे रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे आगाह कयूं पिया। भिटशा में हेस्को जी ॾाढाइनि ऐं हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरियुनि डॉक्टर अयाज़ चंद ऐं साजिद राजपूत जी अॻवानी में रैली कढी हेस्को ऑफिस अॻियां धरणो हयो। हेस्को 12 खां 14 कलाक अणएलानियल बिजली जी लोड शेडिंग करे रही आहे। मुज़ाहिरीन जो इहो चवणु हुयो। तफ़सील मालूम कंदासीं। भिटशा में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम सां मुअस्सस लाइन ते मौजूद आहे। मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि एहतजाज बाबति? जी, आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो। भिटशा में जेको गुज़रती रमज़ान जो महीनो शुरू थियो आहे त उन खां पहिरियां त अक्सर खां 12 कलाक लोड शेडिंग हुई। उन खां पोइ जेको मुसलसल 16 खां 18 कलाक लोड शेडिंग आहे। जॾहिं हेस्को पारां इहो बयान बि जारी कयो त शहरी ऐं इफ़्तारी तरावी जे वक़्तु जेको लोड शेडिंग न कई वेंदी, पर उन खां पोइ बि उन वक़्तु शहरी इफ़्तारी ऐं तरावी वक़्तु लोड शेडिंग जो ज़ोर आहे तमामु घणो। उन खां पोइ शहरी जेको शराबा एहतजाज बंदि थी विया आहिनि। जेको नौजवान इताद पारां ऐं तेलका कमेटी जे कन्वेनर डॉक्टर अयाज़ अली, एज़म चवाण ऐं आशिम शाह, अहमद मक्ती, उन तमामु तंज़ीमूं बि शामिल आहिनि जेके उन्हनि जेको भिटशा शहर में जेको दुकानदार एसोसिएशन पारां दुकान बंदि कराए दंबूरा चौक खां रैली कढी अलावाला चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हेस्को ऑफिस जे अॻियां जेको एहतजाजी मुज़ाहिरो धरणो वञी रोड ब्लॉक करे बाक़ाइदे मुतालबनि लाइ जेको नारेबाज़ी कई। इन सिलसिले में जेको हेस्को पारां जेको यकीन दहानी कराए वई त जेतिरो थी सघंदो त असां उते लोड शेडिंग करें, पर मथां खां प्रॉब्लम आहे। ठीकु आहे, मेहरबानी मुस्तक़ीम तफ़सील खां आगाह करण जे लाइ।